बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम यूनिट 3 जी एक्सरसाइजेस कंदासीं 3.1 व्हाट आर दीज पीपल डूइंग माना ही मानू छा करे रहिया आहिनि दीज पीपल माना ही मानू यूज दीज वर्ब्स माना ही वर्ब इस्तेमाल कयो टू कंप्लीट द सेंटेंसेस माना ही जुमला पूरा करण जे लाइ ईट हैव लाई प्ले सिट वेट ये जेके वर्ब्स आहिनि इहे इस्तेमाल कंदासीं हिन पहिरीं तस्वीर खे ॾिसो हीअ सूफ़ती का आहे माना शी इज ईटिंग एन एपल हीअ सूफ़ती का आहे यानी खाई रही आहे खाए थी पई ऐं नंबर 2 खे ॾिसो बस स्टॉप ते ही बीठो आहे ऐं बस जो इंतज़ार थो करे त ही इज वेटिंग फॉर अ बस माना बस लाइ बीठो आहे नंबर 3 तस्वीर खे ॾिसो हाणे इहे फुटबॉल था खेॾनि त हाणे इन जे लाइ थींदो दे आर playing football they are playing football माना ये फुटबॉल था खेॾनि नंबर 4 तस्वीर खे ॾिसो he is lying on the floor माना फर्श ते लेटो पियो आहे 5 तस्वीर खे ॾिसो नाश्तो था कनि सुबुह जी मानी था कनि माना they are having breakfast have जी माना ते खाइण आहे they are having breakfast माना नाश्तो था कनि नंबर 6 तस्वीर खे ॾिसो उहा टेबल ते वेठी आहे त she is sitting on the table उहा टेबल ते वेठी आहे 3.2 complete the sentences जी जुमला पूरा कंदासीं 8 use these verbs he verb इस्तेमाल कयो build cook go have stand stay swim work and work ते लिख ॾिनल आहे माना इहो इस्तेमाल थियल आहे नंबर 1 please be quiet I am working महिरबानी करे चुप कयो मां कम थो कयां इहो अॻ में पढ़ी आया आहियूं नंबर 2 where's John हिकिड़ो सवाल थो करे हुन खां त जॉन किथे आहे हुन चयसि he is in the kitchen रंधिणे में आहे he is cooking इन में कुक जो वर्ब आहे इन सां एंग लॻाईंदासीं माना हू रध पचा थो करे या खाधो थो पचाए पियो रंधिणे में माना मानी थो पचाए नंबर 3 you are standing on my foot माना ही तो चए बाबा तव्हां मुंहिंजे पेर ते बीठा आहियो माना पेर ते चढ़ी विया आहियो बाबा पेर ते चढ़ी विया हुन चयसि ओ आई एम सॉरी ओ मूंखे माफ़ कजो माना पेर ते जो चढ़ी हुयुसि न इन करे जेको हाणे तव्हां मुंहिंजे पेर ते बीठा आहियो हाणे इहा माना न थींदी त तव्हां मुंहिंजे पेर ते बीह रहिया आहियो बीहो था पिया हाणे इहा लफ़्ज़ी माना हिन जी न थींदी इहे इन्हनि जे जेको आहे लफ़्ज़ी माना खां हिन खां निकिरी वञो ठीक है मकसद वारी माना करो look somebody is swimming in the river और इस अलाए केर जो कासो दरिया में विझे तो पियो नदी में विझे तो पियो या विझी रहियो swim जी माना हिते विझण आहे तरण न आहे या माना न निकिरे ते मथां तरे तो पियो माना अंदर उन में टुबी थो वरी ॿाहिरि थो निकिरे नंबर 5 we are here on holiday असां मोकलनि ते हिते आहियूं यानी हिते आयल आहियूं we are staying at the central hotel असां सेंट्रल होटल में रहिया पिया आहियूं सेंट्रल होटल इन जी सी वडी आहे ऐं एच वडी आहे इहो प्रॉपर नाउन आहे इन जी करे असां इन जी माना न कढंदासीं इन जो नालो सेंट्रल होटल आहे नंबर 6 वेयर सू किथे आहे हुन चयो शी इज हैविंग अ शावर माना हूअ शावर में विझे थी पई असां सिंधी में शावर में हूअ विझे थी पई बस विझी रही आहे यानी नंबर 7 दे आर बिल्डिंग अ न्यू होटल इन द सिटी सेंटर एट द मोमेंट उहे हिन वक़्तु एट द मोमेंट जो माना हिन वक़्तु आहे उहे ठहराए रहिया आहिनि हिकु नओं होटल विच शहर में हिन वक़्तु विच शहर में नओं होटल था ठहराइनि पिया या नओं होटल था ठाहिनि पिया नंबर 8 आख़िरी जुमिलो आहे आई एम गोइंग नाउ गुड बाय माना मां हलां थो अला हाफ़िज़ ख़ुदा हाफ़िज़ या ठीकु आहे अहिड़े क़िस्म जा असां लफ़्ज़ इस्तेमालु कयूं मक़सद वारी माना में हर को पंहिंजी माना कढंदो लफ़्ज़ी माना न कढंदासीं मक़सद वारी माना कढंदासीं 3.3 लुक एट द पिक्चर हिन तस्वीर खे ॾिसो 3 में राइट सेंटेंसेस अबाउट जैन ही जेके जुमिला ॾिना विया आहिनि ये जैन जे बारे में यानी ये जैन छोकरी आहे इन जे लाइ ये जुमला लिखंदो यूज इस्तेमाल कयो शी इज का पॉजिटिव में शी इज का पो इंग वारी सूरत लगायो और शी इजंट प्लस आईएनजी फॉर्म लगाइणी आहे माना इंग वारी सूरत लगाए करे जुमला पूरा करणा नाकारी में हाणे जेका शइ करे थी उन जे लाइ पॉजिटिव जा इस्तेमाल थींदा ही ऐं जेका नथी करे त उन जे लाइ असां नेगेटिव इस्तेमाल कंदासीं नंबर 1 हैव डिनर हाणे इहो इस्तेमाल थियल आहे जैन इजंट हैविंग डिनर जैन हिमल रात जी मानी नथी खाए पई न खाए रही आहे ॾिसो नथी खाए मानी नंबर 2 वॉच टीवी हाणे हीअ टीवी हलेस थी पई इन करे शी इज वॉचिंग टीवी हीअ टीवी ॾिसे थी पई हिते अपॉस्ट्रफी इस्तेमाल थियल आहे ठीकु आहे न शी इज नंबर 3 हाणे शी इज सिटिंग ऑन द फ्लोर हूअ फर्श ते वेठी आहे हाणे ईअं न चवंदा सिंधी में त वेही रही आहे वेहे थी पई वेठी आहे इन में परफेक्ट टेंस थोरी आहे त वेठी आहे त माना तव्हां परफेक्ट टेंस करे छॾियो इहे निशानियुनि ते न हलो महिरबानी करे नंबर 4 रीड अ बुक शी इजंट रीडिंग अ बुक हे इस्तेमाल थींदो शी इजंट रीडिंग अ बुक माना किताब नथी पढ़े पई न पढ़ी रही आहे नंबर 5 प्ले द पियानो माना पियानो पियो अथसि पर वॼाए नथी माना शी इजंट प्लेइंग द पियानो माना वो पियानो नथी वॼाए नंबर 6 लाफ ॾिसंदोसि खिले थी इन करे शी इज लाफिंग माना वो खिले थी पई खिली रही आहे
Number 7, wear a hat, माना टोपी पातल हुजण. She is wearing hat, हिनखे टोपी पातल आहे या हीअ टोपी पायूं पई आहे. इहा माना न थींदी पाए रही आहे, पाए थी पे, इन लफ़्ज़ी माना खां निकिरी वञो. Number 8, drink coffee. She isn't drinking coffee, माना छो जो हिते कॉफी कोन्हे वग़ैरह नथी पीए. She isn't drinking coffee, कॉफी नथी पीए पई. 3.4, what's happening now? 3.4 हिमल हाणे छा थी रहियो आहे. राइट ट्रू सेंटेंसेस, जेके हक़ीक़ी जुमला आहिनि तव्हां उहे लिखंदो, जेको माना हक़ीक़त आहे उहा लिखंदो जुमलनि में. नंबर 1, आई वॉश माय हेयर. हाणे जेकॾहिं मां वार पंहिंजा धोआं थो त छा चवां, आई एम वॉशिंग माय हेयर, पर माना हक़ीक़त इहा आहे त आई एम नॉट वॉशिंग माय हेयर. मां हिमल वार पंहिंजा नथो धोआं. ठीकु आहे, माना वारनि सां नथो वञा पियो. नंबर 2, इट स्नो. हाणे जेकॾहिं बर्फ़ वसी रही हुजे जिथे हुते छा चवंदो तव्हां, इट्स स्नोइंग. पर जेकॾहिं बर्फ़ न वसी रही हुजे हुते छा चवंदो तव्हां, इट इज़न्ट स्नोइंग. असां वटि बर्फ़ हिनमहिल कोन थी वसे, इन करे चवंदासीं इट इज़न्ट स्नोइंग, बर्फ़ नथी वसे पई. नंबर 2, आई सिट ऑन अ चेयर. हाणे जेकॾहिं मां कुर्सीअ ते वेठो हूंदुसि, हक़ीक़त में त पोइ जेॾी महिल तव्हां जुमिलो ठाहियो था ओॾी महिल छा चवंदो, आई एम सिटिंग ऑन अ चेयर, मां कुर्सी ते वेठो आहियां. इहा माना न थींदी, हिते वेही रहियो आहियां, वेहां थो पियो. इहा माना ग़लति न कढण जी कोशिशि कयो, छॾे ॾियो हिनखे. पर जेकॾहिं न वेठो हूंदो कुर्सी ते, छा चवंदो, जीअं मां न वेठो आहियां, मां बीठो आहियां, त छा थींदो, आई एम नॉट सिटिंग ऑन अ चेयर. ठीकु आहे, मां कुर्सी ते न आहियां वेठो. ऐं आई ईट, जेकॾहिं मां का शइ खाई रहियो हुजां हिनमहिल ॻाल्हाइण वक़्तु, छा चवंदुमि, आई एम ईटिंग, माना मां मानी थो खावां. ठीकु आहे, पर जेकॾहिं मां मानी न खाई रहियो आहियां या नथो खावां त छा चवंदुमि, आई एम नॉट ईटिंग. ठीकु आहे, मां मानी नथो खावां. जेकॾहिं हिनमहिल ॾिसो मां मानी थो खावां, पढ़ायां थो. नंबर 5, इट रेन. हाणे जेकॾहिं मींहुं वसी रहियो हूंदो छा चवंदुमि, इट इज़ रेनिंग. मींहुं वसे थो पियो, पर मींहुं न वसी रहियो हुजे त छा चवंदुमि, इट इज़न्ट रेनिंग. मींहुं नथो वसे हिनमहिल, मींहुं नथो वसे, इन करे इट इज़न्ट रेनिंग थींदो. नंबर 6, आई लर्न इंग्लिश. हाणे जेकॾहिं मां अंग्रेज़ी सिखी रहियो आहियां या सिखां थो, छा थींदो, आई एम लर्निंग इंग्लिश. पर जेकॾहिं मां अंग्रेज़ी नथो सिखां त थींदो, आई एम नॉट लर्निंग इंग्लिश. नंबर 7, आई लिसन टू म्यूज़िक. हाणे जेकॾहिं मां गानो वग़ैरह या मौसीक़ी वग़ैरह ॿुधां थो, छा थींदो, आई एम लिसनिंग टू म्यूज़िक. पर जेकॾहिं गाना वग़ैरह नथो ॿुधां, छा थींदो, आई एम नॉट लिसनिंग टू म्यूज़िक. नंबर 8, द सन शाइन. जेकॾहिं हिनमहिल उस हुजे हा या सिज चमके हा पियो, यानी ॾींहुं हुजे हा, सिज पर झुड़ बि न हुजे हा, त पोइ छा थिया, द सन इज़ शाइनिंग, माना सिज चमके थो पियो, यानी उस आहे या सिज निकितो पियो आहे. पर जेकॾहिं हाणे उस न हुजे, सिज निकितो न पियो हुजे, त उते छा थी पवंदो, द सन इज़ इन शाइनिंग, माना उस कान्हे का, सिज कोन्हे, हिनमहिल राति आहे, सिज कोन्हे, इन करे द सन इज़ इन शाइनिंग. नंबर 9, आई वेयर शूज़. जेकॾहिं मूंखे बूट पातल हूंदो त छा चवंदुमि, आई एम वेयरिंग शूज़, मूंखे बूट पातल आहे. जेकॾहिं बूट न पातल हूंदो मूंखे त छा चवंदुमि, आई एम नॉट वेयरिंग शूज़, मूंखे बूट न पातल आहे. पर मूंखे हिनमहिल पातल न आहे त छा थींदो, आई एम नॉट वेयरिंग शूज़. नंबर 10, आई रीड अ न्यूज़ पेपर. हाणे जेकॾहिं मां हिनमहिल अख़बार का पढ़ां थो पियो त छा चवंदुमि, आई एम रीडिंग अ न्यूज़ पेपर, मां अख़बार थो पढ़ां. जेकॾहिं अख़बार न पढ़ी रहियो हूंदुसि, छा चवंदुसि, आई एम नॉट रीडिंग अ न्यूज़ पेपर, मां अख़बार नथो पढ़ां पियो हिनमहिल. ठीकु आहे न, इहे असांजा जेके एक्सरसाइज़ पूरी थी वई.